नासिन वाक़िया कनासी पीपल्स पार्टी जी मरकजी नायब सदर सेनेटर शेरी रहमान चयो सेनेट इजलास लाइ अध रात जो जारी थियल एजेंडा हुकूमत जी लिखियल मक़सदन के बयान करे थो। पीपल्स पार्टी जी नायब सदर ऐं सेनेटर शेरी रहमान चयो त हुकूमत IMF के ॿुधाइण चाहे थी त पार्लियामेंट स्टेट बैंक बाबति बिल पास कयो। शेरी रहमान चयो त हुकूमत क़ौमी बहरान जे वक़्त में बि पाकिस्तान जी ख़ुद मुख्तार फ़ैसिले करण जी सलाहियत खसण चाहे थी। अवां खे आगाह कई पिया। पीपल्स पार्टी जी मरकजी नायब सदर सेनेटर शेरी रहमान चयो सेनेट इजलास लाइ अध रात जो जारी थियल एजेंडा हुकूमत जी लिखियल मक़सदन के बयान करे थो। शेरी रहमान चयो त हुकूमत क़ौमी बहरान जे वक़्त में भी पाकिस्तान जी ख़ुद मुख्तार फ़ैसिले करण जी सलाहियत पर खसण चाहे थी। अवां खे आगाह कई पिया। पीपल्स पार्टी जी मरकजी नायब सदर सेनेटर शेरी रहमान चयो सेनेट इजलास लाइ अध रात जो जारी थियल एजेंडा हुकूमत जे लिखियल मक़सदन के बयान करे थो। पीपल्स पार्टी जी नायब सदर ऐं सेनेटर शेरी रहमान चयो त हुकूमत IMF के ॿुधाइण चाहे थी त पार्लियामेंट स्टेट बैंक बाबति बिल पास कयो। शेरी रहमान चयो त हुकूमत क़ौमी बहरान जे वक़्त में भी पाकिस्तान जे ख़ुद मुख्तार फ़ैसिले करण जी सलाहियत पर खसण चाहे थी। अवां खे आगाह कई पिया। पीपल्स पार्टी जी मरकजी नायब सदर सेनेटर शेरी रहमान चयो सेनेट इजलास लाइ अध रात जो जारी थियल एजेंडा हुकूमत जे लिखियल मक़सदन के बयान करे थो। पीपल्स पार्टी जी नायब सदर ऐं सेनेटर शेरी रहमान चयो त हुकूमत IMF के ॿुधाइण चाहे थी त पार्लियामेंट स्टेट बैंक बाबति बिल पास कयो। शेरी रहमान चयो त हुकूमत क़ौमी बहरान जे वक़्त में भी पाकिस्तान जी ख़ुद मुख्तार फ़ैसिले करण जी बि सलाहियत खसण चाहे थी।